नाज़रीन ते ख़बर शेयर कंदालूं। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चवणु आहे त 28 तरमीम न ईंदी। उहे सभु ॻाल्हियूं आहिनि। बानी PTI दुश्मननि सां मिली करे उन्हनि जी ज़बान ॻाल्हाए पियो। कुदरती आफ़तुनि सबबि सिंध खे नुक़सानु रसियो आहे। उन लाइ तरक़ियाती कम तेज़ी सां हली रहिया आहिनि। ख़ैरपुर समेत सिंध में पीपल्स पार्टी तेज़ी सां कमु करे रही आहे। 17 महीननि में 18,000 किलोमीटर रोड तामीर कराए चुका आहियूं। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चवणु आहे त वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते ख़ैरपुर जो दौरो करे रहियो आहियां। हितां मुंहिंजा बुज़ुर्ग सियासतदान वेठा आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। इसाक गोपांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इसाक, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोटजी में सूबाई वज़ीर जेल वर्कर्स एंड सर्विस वारे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी कोटजी में गोपांग बिरादरी पारां जेको आहे खैरपुर अचण ते इस्तक़बाली हिकु तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 28वीं तरमीम न ईंदी। उहे सभु ॻाल्हियूं आहिनि ऐं अहिड़ो को बि इन शइ ते न आहे। हुन वधीक चयो त इमरान ख़ान दुश्मननि सां मिली करे जेको आहे ज़बान ॻाल्हाए रहियो आहे। पाकिस्तानी क़ौम उन जी मुखालफ़त करे रही आहे। हाजी अली हसन ज़रदारी जो वधीक चवणु हुयो त सिंध खे कुदरती आफ़तनि जे करे सिंध खे काफ़ी सारो नुक़सानु रसियो आहे। उन लाइ वधीक तरक़ियाती जेके कम आहिनि असांजा तेज़ी सां हलंदड़ आहिनि। अली हसन ज़रदारी जो वधीक उहो बि चवणु हुयो त खैरपुर समेत सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में असांजा जेके तरक़ियाती कम उहे हलंदड़ आहिनि। उन में जेके स्कूल, इस्पतालूं, रोड, रस्ता ऐं जेके ॿियूं जेके सहूलियतूं असां उहे ॾिनियूं आहिनि ऐं काफ़ी सारा जेके कम आहिनि असांजा उहे मुकमल थियण ते आहिनि ऐं कुझु जेके आहिनि उहे जारी आहिनि। उन मौक़े ते हाजी अली हसन ज़रदारी जो वधीक उहो बि चवणु हुयो त कोटि जी आवाम जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे हेॾो मान ॾिनो ऐं मूंखे सिंध जी सूखड़ी जो जेको पटको तोहफ़े तौरु पेश कयो आहे। जी महिरबानी आगाह करण लाइ।